मेरी प्यारा दोस्त चाला खुशायो खैर उन्हनि सब दोस्त खुश हूंदा जिते हूंदो खुश हूंदो। अॼु हिकिड़े ज़बरदस्त ड्रामो मेरान टीवी जो दुखनि पुठियां सुख मुंहिंजे सेट ते मौजूदु आहियूं। ड्रामे जी डायरेक्शन मां पाण थो कयां ऐं सभ खां पहिरियां अज़ीज़ कमरान टीवी खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो त जीअं शूट तव्हां ॾिसी सघो। अॼु असां ख़ूबसूरत बंगले में बीठा आहियूं गंबट शहर में। असांजा प्यारा दोस्त आहिनि उन्हनि वटि आया आहियूं ऐं अॼु तव्हांखे दुखनि पुठियां सुख जी शूट ॾेखारींदासीं। अचो ॾिसूं तूं शूट कीअं थी थिए। अचो। सीन छा पियो अचे? कहिड़ो पेन अथव तव्हां वटि कान्हे या पेन? बोट आहे 15 अथव। बाबू उस्ताद ॾिस तयार आहे उस्ताद हिन में चाहिए पानी रे हां मतलब हां मुंह मोड़े का वाह वाह एॾो ख़ूबसूरत बंगलो कादर मुंहिंजी बि दिलि इहो ई चाहे थी त मां बि अहिड़े ई बंगले में रहां। थोड़ो चुलबुलो कर अञा। अच्छा ठीकु आहे। ठीक है अड़े स्टाइल पे पर ऐसे ते हली अचल ए मां डेट जो 5 है ना। हां उस्ताद लाग तो छापा है। ओके तू हलंदो बस कमरे में हले तू कमरे में तू ॾिस भी हली वञ। तू हलंदो बस कमरे में हले तू कमरे में तू ॾिस भी हली वञ। ये आए तो इस पर्दो vale हां जरा बंद हो जाए मैं दर खोलूं सा खाली पर्दे की संदेश मिले हां वही इस बंद कर सकते हां हां बंद कर सकते हैं और से का हीरो करेक्टर होगी इनका तो ठीक है वाह वाह केॾो बि ख़ूबसूरत बंगलो आहे कादर मुंहिंजी बि दिलि इहो ई चाहींदी आहे त मां बि हिन एड़े बंगले में मां भी अहिड़े बंगले में स्पेशल ठीक है थोड़ी शादी हराम तू काफी पे आराम कई पे और भाई उस्ताद दुआ कर दो हाल उठे क्यों वाह एॾो ख़ूबसूरत बंगलो कादर मुंहिंजी बि दिलि इहो ई चाहींदी आहे त मां बि अहिड़े ई बंगले में रहां। केॾो न ख़ूबसूरत बंगलो आहे। जाने मन ये सब कुछ तुझो तो है बंगलो मां चरी दुखन पुठियां सुख तो ईंदा आहिनि। ओके ॻाल्हाईंदी छा? नहीं ते बस क्यों वाह केॾो न ख़ूबसूरत बंगलो आहे कादर मुंहिंजी बि दिलि इहो ई चाहींदी आहे त मूं बि अहिड़ी
बंगले मेरा केॾो सुठो बंगलो आहे साईं ये दरबंद है की विदा कंहिंजो? पहिरियों चलो रीमा जो रीमा सागो डालाए चओ मुंहिंजो नालो छा हुयो काजल ओके हेॾे ही थी मां ही थी हेॾे आई तो साइड ते ना लगा जरा तू कम केड़ा हाल साया चाल जी चाल हला असल में दिल तो मुझे भी कांची लगी दिल बस बना बाबा वाले खे ख़बर पई हू त मूंखे मारे छॾींदा मूंखे मां तोखे बाबू थी ॿधां जेकॾहिं मुंहिंजे बाबा वारनि खे हिन मुसीबत जी ख़बर पई त हुनजी इज़त जो सुवाल आहे हू त मूंखे कोन छॾींदा न मुझे सब खबर आई थी तू अजय परेशान थी दिल तो मुझे भी कोन लगी दिल त मुंहिंजी हां मुंहिंजी त मुंहिंजो जबरो ई आहे क्यों दिन साहब दे रहे हो आते क्यों? शेख साहब दिल तो मुझे भी कांची लगी क्यों क्यों किथे आवा आए लुक बुधा आए लोग सब एकदम सच बताए तुम सब मोहब्बत करीम की थी वो ये तो नहीं था ना सच ॿुधाई जेकर तोसां तोखे मूंसां छा कूड़ा वाइदा न आहिनि कया तोसां मोहबत बि तोसां आहे ऐं शादी बि तोसां ठीकु आहे ओके हली यारी मां कया मोहबत बि तोसां आहे शादी बि तोसां कंदमि क्यों वरी चओ न आहिनि क्यों कूड़ा वाइदा न आहिनि कया तोसां मोहबत बि तोसां आहे रोइण में चओ नाइन कया मूं तोसां कूड़ा वाइदा तोसां ई मोहबत कई आहे क्यों आहिनि कया मोहबत बि तोसां आहे शादी बि तोसां ई कंदमि कंदम कादिर 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 नादान है तू हीर नादान है तो जड़ी छोकरियों पर आलिशान खूबसूरत माल सी फिटकी पोलियो जी तू मुझी चाहत में चली थी ये बंगला गाड़ियों आलिशान महल सी हाँ मां तुंहिंजी चाहत में चरी थियमि तुंहिंजी मोहबत में पागल थियमि मां तुंहिंजे करे पंहिंजे सां बग़ावत कयमि मां तोसां जहिड़ो करण न आई मां तोखे हथ थी ॿधां मूंखे पंहिंजो कर जे पेट में जेको ॿार आहे उनखे अपने उनके पंहिंजो नालो ॾे मां तोखे हथ थी ॿधां ओके हाँ मां तुझे प्यार में पागल थी वई आहियां छा न करे मूं तुझे करे बगावत कयमि पंहिंजनि सां मां तुंहिंजो जहिड़ो करण आई आहियां मां तोखे बाहू थी ॿुधां मूंखे अपनाए इन ॿार खे तूं पंहिंजो ठीकु आहे हिते रोई ॾे बाक़ाइदो रोई मां तोसां जहिड़ो करण न आई थोड़ो हुनमें वाई में वञ मां तुंहिंजो जहिड़ो करण आहियां ठीकु आहे अहिड़े वाई में वञ थोरो पागल थी वञ क्यों मां तोसां जहिड़ो करण न आई मां तोखे हथ थी ॿधां मूंखे पंहिंजो मुंहिंजे पेट में जेको ॿार आहे उनखे पंहिंजो नालो ॾे मां तोखे हथ थी ॿधां ओके ओके सुन न रोजाने मत न मां भी तो बुखार पलो सच तो जो है बुझवा डरी पोंदी बंगलो खपे हे बंगलो नहीं दुमाए कार खपे कार नहीं दुसान पैसा नहीं दुमाए तू ऐसी शादी कर तुझी शादी का पोइ भी पाण जब लियो
ठाहींदासीं। ठीकु आहे हा हितां खां सॉरी जाने मन बंगलो खपे ॾींदोसांइ, कार खपे ॾींदोसांइ, पैसा ॾींदोसांइ, तूं मुंहिंजी शादी कर, मुंहिंजी शादी कर तो अब आज ना बात चुनो उते हो तुंहिंजो हा हिते रीमा खे अच रीमा ते अच हितां पोइ होॾे हली वञ ओके हिते त खोले जीअं खोले न खोलण खां पोइ ठीकु आहे खोलण खां पोइ जंहिंमहिल क्यू हुई फ्रेम तौर ते ईंदो मूंसां शादी कर मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे मूंसां शादी कर मूंखे अपनाए मूंखे पंहिंजो कर मूंसां निकाह कर चयो मूं तोखे जेका शइ खपे खणी वञ नथो करे सघां तोसां निकाह केतिरे ॾींहं तोखे मां सम्झायां जोगिंदर मुंहिंजो सोलो ॾियां तोसां शादी कोन कंदुसि। हा तोसां मूंखे कंहिं हिते रीमा जेका शइ खपई ॾियां थो न नथो करे मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। दसवीं पूरो थियो हिकिड़ो मिंट हिते ठीकु आहे मूंखे अपनाए मूंखे पंहिंजो हा। अपना मूंखे मूंसां शादी करे मूंसां निकाह कर मूंसां निकाह करे एतिरे ताईं चओ मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे मूंसां शादी कर रोई दे शादी कर मूंसां अपना ही मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे निकाह कर निकाह कर मूंसां मूं चयो न तोखे जेका शइ खपे खणी वञ मां तोसां शादी अदा लाला तेज़ खणंदुसि मां मूंखे करे ॾेखार मूंखे करे ॾेखार चओ क्यों मूंखे कंहिं बि शइ जी न आहे परवाह मूंसां शादी कर हा अदा अच्छा मुंहिंजो आवाज़ ईंदो मां तोसां शादी बंगलो गाॾी जायदाद जेका खपे खणी वञ पर शादी तोसां ठीकु आहे इन जऊं में खणसि कंहिं बि शइ जी परवाह न आहे जरूरत ना है परवाह का जरूरत ना है हाँ ओए मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे मूंसां शादी कर मूंखे पंहिंजो कर निकाह कर मूंसां निकाह नथो करे सघां तोसां निकाह मूं चयो न बंगलो खपे ॾियां पैसा खपनि ॾियां गाॾी ॾियां पर मां तोसां शादी नथो करे सघां सम्झी ओके हलंदा मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे मूंसां शादी कर मूंखे पंहिंजो कर निकाह कर मूंसां नथो करे सघां तोसां निकाह मूं चयो न नथो करे सघां तोसां निकाह हिनखे ज़ाहिर करणु खपे ओके ताईं खणो सा निकाह कर मूंसां नथो करे सघां तोसां निकाह खणंदो लाला तव्हां कीअं मां तोखे पहिरीं थी पवां मां बदनाम थी वेंदमि मुंहिंजो बाबा मरी वेंदो ओके ओके अदा सम्झई खुदा जे वास्ते मूंखे इहे छॾे न वञ मां तोखे पहिरीं थी पवां मां बदनाम थी वेंदमि मुंहिंजो बि मरी वेंदो वञी थी या मां चवां थी के धिक्का ॾेई कढणी हाँ ओके इहो हिकिड़ो पहिरां नालो सोलो ते उस्ताद मेरा तो लगा
तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हे ड्रामो मेरान टीवी ते क़रीब हलण वारो आहे। ड्रामे जो नालो आहे ॾुखनि पुठियां सुख, जंहिंजो डायरेक्टर आहे मां पाण आहियां अज़ीज़ कमराणी, असांजो सैयद शरीफ़ शाह साहिबु, असिस्टेंट में लाल रामानी ऐं काफ़ी दोस्त आहिनि। कैमरामैन असांजो प्यारो दोस्त बाबा फारूक सलमी साहिबु ऐं काफ़ी कास्ट सुठी आहे ऐं इंशाअल्लाह इहो ड्रामो ॾिसंदो तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। सभ खां पहिरियां अज़ीज़ कमराणी टीवी खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो। वॾी